शिव भगवान जी। शिव भगवान समझता गुण तो के जेको गुरनो आहे। ऐं ॾिसो उन छा घुरियईं, उन घुरियईं त भई मां जंहिं शइ खे हथ लॻायां उहा शइ छा थी वञे, बसर। नालो बि छा हुयुसि ऐं वरी घुरे बि छा थो, बसर थी वञे। कोई सुठी शइ नथो घुरे, भई मां जंहिंखे हथ लॻायां उहा शइ छा थी वञे, बसर थी वञे। शिव जी भगवान सभिनी खे पाण जहिड़ो सुठो सम्झंदा। हाणे उहो असुर आहे, असुर खे चवंदा हा भई ठीकु आहे, तूं जंहिंखे हथ लॻाईंदे उहो भस्म थी वञे। उनखे छा चई छॾियऊं, तथास्तु, तोखे मां इहो वर ॾेई छॾियो। ऐं हिनजो दिमाग़ ॾिसो कीअं हले थो, भस्मासुर जो। चए थो छो न मां शिव भगवान जे मथां ई हथ रखां। बोल गोदरी वारे घनश्याम की भॼियो पाण शिव भगवान जे पुठियां। शिव भगवान ॾिसी वाइड़ा थिया, भई हे छा, मां हाणे हिनखे वर ॾेई आयो आहियां, भई जंहिंखे तूं हथ लॻाईंदे उहो छा थी वेंदो। ऐं ही कंहिंजे पुठियां वेठो भॼे, शिव जी जे पुठियां वेठो भॼे। मां हुनखे हुनजे मथां हथ रखां। भॼंदो भॼंदो किथे वञी पहुतो, विष्णु लोक में वञी पहुतो। ऐं पछताए थो, जेको मां कंहिंखे वर ॾेई आयो आहियां। भस्मासुर मुंहिंजे पुठियां पियो आहे ऐं मुंहिंजे मथां अची करे हथ रखंदो। हाणे जॾहिं हुते पहुतो, सॼी ॻाल्हि वञी विष्णु भगवान खे कई। विष्णु भगवान चयसि तूं बेचिंतित लिखी करे वेही रहो, मां पाण ई हिनखे मोहिनी थी करे पाण सां बिज़ी थो रखांसि। विष्णु भगवान मोहिनी जो रूप धारण करे उनखे उहो ॻाल्हि ई छा कयूं, विसारे छॾियो। बोल गोदरी वारे घनश्याम की। त इन्हनि खे केर बि बोलो सम्झी करे हिननि खां जेको खपंदो वठी वेंदो हो। रावण बि ॾिसो छा कयईं, रावण वियो तपस्या कयईं कृष्ण इन जी, शिव शंकर भगवान जी। ऐं उनखे चएसि थो मां तव्हां सां गॾु हिते कैलाश पर्वत ते रही पवां। भोलेनाथ भंडारी न कुझु सोचनि था न छा, चईसि ठीकु आहे भला रही पओ। हाणे हुते रही पियो, हुनखे चएसि थो मूंखे न ॾाढो दुख थींदो आहे जॾहिं तव्हांखे ऐं माता पार्वती खे ॾिसंदो आहियां, ईअं तव्हां ज़मीन ते सुम्हंदा आहियो ऐं तव्हां वटि घर बि कान्हे रहण जे लाइ। मुंहिंजी दिलि आहे मां तव्हांजे लाइ छा ठाहियां, सोने जो महल ठाहियां। ॾाढी महिनत कई, तन मन धन सां महिनत कई। ऐं रावण छा तयारु कई, हिकु महल तयारु कई, सोने जो महल। ऐं हुनमें छा कई, शिव भगवान खे चई अचो तव्हां वेहो अची। ऐं पार्वती माता खे बि चई भई इहो मां तव्हांखे ॾियण वारो आहियां। ॾिनई हुननि खे उहो महल। हाणे हिननि खे छा करिणो हुयो, घर जो उद्घाटन कीअं कबो आहे, हवन कराईंदा आहियूं। हवन जे लाइ पंडित खपंदो हो, कंहिंखे घुरायूं, रावण खे घुरायूं। छो त रावण सभिनी खां वॾो में वॾो केरु हुयो, विद्वान पंडित हुयो। हाणे जीअं उहो हवन कयईं त रावण छो त असुर हुयो, उनजे मन में आयो भई एतिरो सुहिणो महल मां हिननि खे ॾेई छॾां, तंहिंखां इहो मां न खणां। ऐं जीअं हवन पूरो थियो, पुछेसि थो शिव शंकर भगवान भई हाणे तुंहिंजी दक्षिणा ॿुधाए। चईसि दक्षिणा में मूंखे छा खपे, इहो सोने जो महल खपे। हिकु मिंट बि न सोचियो, उनखे चयोसि ठीकु आहे इहो खणी वञ, मां उहो ई छा कंदुसि, इहो महल मूंखे वणंदो आहे पर्वत ते रहण, ज़मीन ते सुम्हण मूंखे वणंदो आहे, ज़मीन ते वेहण सुम्हण मूंखे पंहिंजी ज़मीन ई प्यारी आहे, भले त इहो महल छा कर, लंका खणी वञ। त ॾिसो ठाहे बि पाण, पर लालच आयसि। इन जॻह ते ॿियो कोई हुजे हा त हुन सां बहस करी हा, पर भोलेनाथ भंडारी हिकु मिंट बि न सोचियो। चयोसि त ठीकु आहे तूं इहो खणी वञ, असां जीअं आहियूं असां उहे ई ख़ुशि आहियूं। बोल गोदरी वारे घनश्याम की। त जिनखे भोलेनाथ भंडारी सां प्यार आहे उहे सभई मिली करे चवराईंदा, जेको भोले जो दीवानो आहे नची त ॾेखारे, जेको बाबा जो